जुडो का खबर शामिल कयूं पिया। अब्दुल गफूर कोलाची जे रिपोर्ट मुताबिक़ जुडो में स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड खिलाफ़ 9 ॾहें जे इम्तिहानी फीस मुक़रर करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। जुडो गवर्नमेंट बॉयज़ हायर स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि गुलाम कादर खोसो, झामन दास, शहजाद अली, कृष्ण कुमार ऐं ॿियनि वॾी अंग में गॾिजी स्कूल जे ॿाहिरां एहतजाज कयो। उन मौक़े ते हुननि चयो त मीरपुर ख़ास बोर्ड पारां 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि खां कागज़नि जे मुद में गैर क़ानूनी तौर हज़ार रुपया नाजायज़ इम्तिहानी फीस मुक़रर कई वई आहे, जेको ग़रीब शागिर्दनि सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त सरकारी स्कूलनि में ग़रीब शागिर्द पढ़नि था जेकी मिसकीन पौरत ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ आहिनि। मीरपुर ख़ास बोर्ड नाजायज़ इम्तिहानी फीस मणे छॾी आहे, जेको ग़रीब शागिर्द बर्दाश्त नथा करे सघनि। फीस मुक़रर करण वारे फ़ैसिले शागिर्दनि खे सख़्त परेशान करे छॾियो आहे। उन्हनि सिंध सरकार समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुक़रर कयल फीस ख़त्म करे ग़रीब शागिर्दनि मां बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में मेन रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो वेंदो।